पिछा DIG हैदराबाद तरफां रज़ादारी जो जी ज़िले मटियारी जे दौरे मियाद पुलिस जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़। इन सिलसिले में SHO भिचा जावेद हयात पवन जी पुलिस 48 सां मच्छर कॉलोनी भिचा में जुआ जे टकरीअ ते कामयाब। छापो 6 जुआरी पकड़िजी पिया जॾहिं त केतिरा ई जुआरी भितियूं टुपी फरार थियण में कामयाब। पुलिस जुआ जी टकरी ते छापे दौरान हज़ारे रुपया कैश रक़म ते 3 अदद मोबाइल सेट, 1 मोटरसाइकिल, ताश या पत्ता पिणु तहवील में वठी छॾियो। भिचा पुलिस पारां मच्छर कॉलोनी में जुआ जी टकरे तां छापे दौरान पकड़ियल 6 जुआरियुनि ते जुआ एक्ट तहत केस दाख़िल कंदे पकड़ियल जुआरियुनि बादशाह पहुड़, नदीम ख़ासकेली उर्फ़ डब्बू, मोर मंगड़ार, नदीम चकराणी, असलम सेठार ऐं कुर्बान सेठार ते केस दाख़िल करण बाद खेनि लॉकअप करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।